कीअं मिसाल ॾेई थो सम्झाए। मुशरिक जो मिसाल उन जाहिल माण्हू वांगुरु अथव, उन अणपढ़ियल हारी ऐं मज़दूर वांगुरु अथव जंहिंखे वॾेरे रईस सरदार ख़ान बैंक जो चेक ॾिनो पर उन ते रुॻे बुरियूं लिखी ॾिनईसि, अंग हुयो ई कोन। जॾहिं उहो चेक मैनेजर साहब वटि खणी वेंदो, लख त कोन मिलंदसि, हज़ार त कोन मिलंदसि, 100 त कोन मिलंदसि, पर 1 रुपयो बि कोन मिलंदुसि। उन ई वक़्त में मैनेजर साहब थाने ते फोन कंदो, जल्दी पुलिस पहुची वञे, हिकिड़ो फिराडी माण्हू बैंक में आयो आहे, धोखेबाज़ माण्हू बैंक में आयो आहे। पुलिस पहुची वेंदी, हथनि में हथ करियूं, पेरनि में डंडा ॿेड़ियूं हणी वञी थाने ते उछलाईंदसि त यादि रखो मीरो खान जा मुसलमानो, मुशरिक भली नमाज़ुनि जा अंबार, रोज़नि जा अंबार, ज़कातुनि जा अंबार, हज ऐं उमरनि जा अंबार, दुरूदनि ऐं सलामनि जा अंबार ख़ुदा वटि आणे, पर उन जे आमाल नामे में तौहीद जो अंग न हूंदो, ईमान ऐं अक़ीदे जे सही हुजण जो अंग न हूंदो। अल्लाह साईं फरमाईंदो, हिन जूं निमाज़ूं बि ज़ब्त कयोसि, रोज़ा बि ज़ब्त कयोसि, हज ऐं उमरा बि ज़ब्त कयोसि, हिन जा दुरूद ऐं सलाम बि ज़ब्त कयोसि। क़ुरान तो फरमा, फ़रिश्तनि खे हुकुम थींदो, ख़ुज़ूहु फ़ग़ुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु सुम्म फ़ी सिलसिलतिन ज़रउहा सबऊन ज़िराअन फ़स्लुकूहु। अल्लाह साईं फ़रिश्तनि खे हुकुम कंदो, पकड़ियोसि, हथनि में हथ करियूं, पेरनि में डंडा ॿेड़ियूं, गिचीअ में कुतनि वारा गट विझी करे सुम्मल जहीम सल्लू, जहन्नम में दाख़िल कयोसि। हिन जे ज़िंदगी जी काई इबादत क़बूल न आहे, ही धोखेबाज़ आहे, ही फिराडी आहे, ही ॿिए नंबर जो जाली मुसलमान आहे, जंहिं मां रब खे मञे करे वरी मूं सां धोखो कयो आहे, मुंहिंजी ज़ात सां ॿियनि खे शरीक बनायो आहे। वरी 17 सिपारे सूरत अंबिया में अल्लाह साईं इहो ई मसलो सम्झाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल बयान फरमायो, फरमाई वमन युश्रिक बिल्लाहि फकअन्नमा खर्र मिनस समा। अल्लाह साईं फरमायो, जंहिं मां रब जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनायो, सिर्फ़ ज़ुबान सां ईअं चई त रब बि रब आहे, पर ही पीर फ़कीर बि घटि कोन्हनि, ही बि कमाए सुतान। अल्लाह हिननि खे बि पंहिंजो कुझु वंडु ॾिनो आहे, असांजी ॿुधे कोन थो, हिननि जी मोटाए कोन थो। क़ुरान तो फरमा, जंहिं ईअं चयो फकअन्नमा खर्र मिनस समा, ॼण त आसमान खां हेठि किरी पियो, हेठि जो किरो त ॿूटियूं ॿूटियूं थी वियो, ज़रा ज़रा थी वियो। फ़तख़्तफ़ुहु अत्तय्रु औ तहवी बिहि अर्रीहु फ़ी मकानिन सहीक़। पोइ कांव बाज़ गिजूं कुता बिला हुन जे ॿूटिन ऐं हॾनि खे चूसे खाई विया, बाक़ी जेके ज़रा बचसि हवा जो आई त बाक़ी ज़रा बि उॾामी वियसि। अल्लाह साईं फरमायो, जंहिं मां रब जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनायो, वो ॼण आसमान खां हेठि किरी, ईअं तबाही बर्बाद थी। वरी 20 सिपारे जे आख़िर में सूरत अलकबूत में अल्लाह साईं इहो ई मसलो सम्झाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल बयान फरमायो, फरमाई मसलुल लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अनकबूत इत्तख़ज़त बैता। अल्लाह साईं फरमायो, जेके मां रब खे छॾे करे ॿियनि खे था पुकारनि, ॿियनि खे था पंहिंजो हाजत रवाई मुश्किल कुशा सम्झनि, उन्हनि जो मिसाल कोरियरे जे घर वांगुरु अथव।
जिया कोरियो पंहिंजे कमरे जी कुंड में छपर ऐं छन में जार अॾे करे तानी अॾे करे मक्खी खे फसाईंदो आहे, मच्छर खे फसाईंदो आहे, कॾहिं कॾहिं इहा ॾेबूरी खखर इन खे बि फासाए छॾींदो आहे। त हिननि बि कोरियड़ी वांगुरु वॾियूं वॾियूं दरगाहूं ठाहियूं। किरोड़ जी दरगाह ठही वई, मुरीद वीचारो अटे जे लाइ सिके थो, मुरीद खे पाइण जे लाइ लटो कोन्हे को। हिन बुज़ुर्ग जे मथां किरोड़ जी दरगाह ठाही आहे, टाइल्स जूं सिरूं लॻी वयूं, रंगीन रंगीन झंडियूं लॻी वयूं, क़बर जे मथां अजीब अजीब क़िस्म जूं चादरूं रखियूं वयूं। जीअं कोरियड़ो ॼार ॾे करे मक्खी खे फसाईंदो आहे, मच्छर खे फसाईंदो आहे, बेज़ुबान जीत खे फसाईंदो आहे, हिननि बि कोरियड़े वांगुरु किरोड़नि जूं दरगाहूं ठाहे करे हिननि साधारण मुस्लमाननि खे फासाइण जी कोशिश कई आहे। सम्झो था की न? छा असांखे ताक़त न आहे जो पंहिंजे मुर्शिद हज़रत साईं बेरवारनि रहमतुल्लाह अलैह जे मथां को कुबो ठारायूं हा? ख़ुदा जी ज़ात जो कसम असांखे रब हिननि खां वधीक ताक़त ॾिनी आहे। जेकॾहिं का अल्लाह वारे जे मथां कुबे ठाहिण जी इजाज़त हुजे हा, असां देवबंदी पंहिंजे मुर्शिदनि जे मथां सोने चांदी जा कुबा ठाराए सघूं पिया। रब एतिरी असांखे ताक़त ॾिनी आहे। असांजे कंडियारे जे मदरसे जो महाना 2 लख रुपया ख़र्च आहे, डॉक्टर साहब जे मदरसे जो महीने में 7 लख रुपया ख़र्च आहे, दारुल उलूम कराची जे मदरसे जो 50 लख रुपया महीने में ख़र्च आहे। असां 3 वक़्त तव्हांजे बच्चनि खे मानी खारायूं, तेल साबुण कपिड़ा किताब कागज़ बिजलियुनि जा बिल गैसनि जा बिल, उस्तादनि जूं पघारूं बर्दाश्त करे सघूं था। छा एतिरी असां वटि ताक़त न हुई जो पंहिंजे मुर्शिद जे मथां को कुबो ठारायूं हा? अल्लाह असांखे ताक़त ॾिनी आहे, पर असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी बि हिकिड़ो, त नबी जो रोज़ो बि हिकिड़ो। जीअं नबी साईं जे नबूवत में को शरीक न आहे, त साईं जे रोज़े में बि दुनिया में को शरीक न आहे। हिननि अची नबी साईं सां मुक़ाबिलो कयो आहे। माहिराई मातरी जे पासे वियुसि, पीर साहब जे मथां दरगाह ठाही वई आहे जंहिं ते 1 करोड़ रुपया ख़र्च आयो आहे। मिस्त्री खे ख़ासि टिकट ॾेई करे मोकिलियो वियो मदीने पाक, त नबी साईं जे रोज़े जो नक्शो ॾिसी करे हिते अहिड़ो रोज़ो अची ठाह। पीर साहब जे मथां रोज़ो नबी साईं जे रोज़े जहिड़ो। वरी उते भरिसां जेका मस्जिद तामीर कई वई आहे, उन मस्जिद जो नक्शो मस्जिद नबी जे नक्शे जहिड़ो। वरी उते बोर्ड हणी छॾियो अथनि त जीअं नबी साईं मके में 13 साल तबलीग करे हिजरत करे मदीने में आया, त साईं बि 13 साल दादू में राधन में रही करे मातरी में अची पहुतो। नबी साईं खे मके वारनि लॾायो, साईं खे दादू वारनि मार ॾेई करे मातरी लॾायो। नबी साईं जा मुक़ाबिला। मसलुल लज़ीना इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अनकबूत इत्तख़ज़त बैता। जीअं कोरियड़ो ॼार ॾे करे मक्खी खे फसाईंदो आहे, मच्छर खे फसाईंदो आहे, हिन बि किरोड़ जी दरगाह ठाहे करे हिन सादरे मुस्लमान खे फसाइण जी कोशिश कई आहे। हिकिड़े वण ते अची वेठा पखी, उन्हनि पखियुनि जे विच में जो बाज़ वेठो त सभु पखी उॾामी विया। हिकिड़े पखीअ जो ॾिठो त वण जी पाड़ में हिकिड़ो दरवेश अछी चादर सां हथ में 1000 महर वारी तस्बीह झुंड हयूं वेठो आहे। त उन पखीअ चयो, इन दरवेश वटि मूंखे पनाह मिलंदी, सो पंहिंजो पाण खणी उन जे झोलीअ में सटियईं। जीअं जो वीचारो पखी हेठि किरियो त उन बुज़ुर्ग ख़लीफ़े खे चयो, ख़लीफ़ा वारो कर काती खणी आ, अल्लाह वेठे शिकार ॾिनो आहे। त उन पखी ज़ुबाने हाल सां चयुसि, ॾिसी भुलिस वेस न त वण बि घणा हावे जड़ा, ॾिसी भुलिस वेस न त वण बि घणा हावे जड़ा, अची पिस तुंहिंजे दामन में ॾिसी लालुल बेस, मूं भायो आ दरवेश पर तूं त बाज़नि खां बि बुछड़ो।
अरे मां त तुंहिंजी अच्छी चादर ॾिसी करे भुलिजी पियुसि, मां त तुंहिंजी आ 1000 मङनि वारी तस्बीर ॾिसी करे भुलिजी पियुसि, मां त सम्झो त तूं वॾो को दरवेश हूंदे, पर तूं त अंदर जो कातिल आहे। इहे सभु फंद तो मूंखे फासाइण जे लाइ कया आहिनि। सो असां जहिड़ा गुनाहगार मुस्लमान जंहिंजी पूरी ज़िंदगी गुनाहनि में गुज़री वई, ज़िंदगी में हिकिड़ी बि नेकी कान कईसीं, पोइ अहिड़ा जाली ऐं जाहिल पीर जंहिंजे वजूद ते अछियूं चादरूं सायूं चादरूं, हथ में 1000 मङनि वारियूं तस्बीहूं, कंधो हेठि करे झुंड हयूं करे वेठा हूंदा। पोइ असां जहिड़ो गुनाहगार बानो चवंदो यार हिन जहिड़ो को दरवेश आहे ई कोन, बसि अलाह वारो आहे ई इहो जेको न कंहिंजे ॿीअ में न टीह में। पोइ असां जहिड़ा गुनाहगार मुस्लमान चवंदा बसि इते वञ, इहा त तोखे ऐं मूंखे ख़बर ई कान्हे का त हिन ज़ालिम इहे सभु फंद असांखे फासाइण जे लाइ कया। हज़रत सुलेमान नबी वटि हिकिड़ी कबूतरी आई, शिकायत त साईं फलाणे दरवेश मुंहिंजो मुड़ुसु मारे विधो आहे। ऐं हज़रत सुलेमान नबी हिन पखियुनि जी ॿोली सम्झंदो हो। जे क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो व उशर लिसुलैमान जुनूदुहु मिनल जिन्नि वल इंस वत्तैर फहुम यूज़ऊन हत्ता इज़ा अतऊ अला वादिन नमले क़ालत नमलतुन या अय्युहन नमलु उदखुलू मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु वहुम ला यशउरून। कुरान तो फरमा हज़रत सुलेमान नबी पखियुनि जो लश्कर, जिन्ननि जो लश्कर, इंसाननि जो लश्कर वठियूं करे अचे पियो। हत्ता इज़ा अतऊ अला वादिन नमले, जॾहिं केवलनि जे वादिन वटि अची पहुतो हज़रत सुलेमान नबी पंहिंजे लश्कर समेत, त हिकिड़ी नंढड़ी केवल पंहिंजे केवलनि खे चयो या अय्युहन नमलु उदखुलू मसाकिनकुम, ओ केवलियूं जल्दी कयो, महिरबानी कयो, पंहिंजे सोराखनि में दाख़िल थी वञो। ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूद, मता सुलेमान ऐं उन जो लश्कर तव्हांखे लताड़े वञे ऐं उन्हनि खे ख़बर ई न पवे। रिवायत में चए थो अल्लाह ताला उन केवल जो आवाज़ हवा जे ज़रिए सां हज़रत सुलेमान नबी खे ॿुधायो। हज़रत सुलेमान नबी पंहिंजे लश्कर खे रोके करे अकेले सिर्फ़ पाण अची उन केवलनि जे वादीअ ते पहुतो। उन केवल खे सॾु कई, केवल निकिरी आई, ख़ुदा जे नबी जे हुक्म जी पाबंद हुई। हज़रत सुलेमान नबी उन केवल खे तरी ते रखी करे चयो माई केवल मां अल्लाह जो नबी आहियां, ही जेके मूंसां गॾु आहिनि ही मुंहिंजा सहाबी आहिनि। छा नबी ऐं नबी जा सहाबी केवलनि ते ज़ुल्म कंदा आहिनि छा, जो तो पंहिंजे केवलनि खे अहिड़ो ऑर्डर कयो आहे त ला यहतिमन्नकुम सुलैमान व जुनूद, मता सुलेमान ऐं हुन जो लश्कर तव्हांखे लताड़े वञे। छा नबी ऐं नबी जा सहाबी केवलनि ते ज़ुल्म कंदा आहिनि छा, जो तो अहिड़ो ख़तरनाक ऑर्डर जारी कयो आहे। त उन केवल हज़रत सुलेमान नबी खे अर्ज़ु कयो साईं अॻिते त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मां त पंहिंजे केवलनि खे चयो वहुम ला यशउरून, नबी ऐं नबी जा सहाबी मता तव्हांखे लताड़े वञनि बेख़बरी में, छो त केवल जो बि अक़ीदो हुयो त नबी ऐं नबी जा सहाबी ॼाणी वाणी केवलनि ते बि ज़ुल्म न कंदा। मेरो खान जा मुसलमानों कुछ सोचो त सही, गौर ऐं फिक्र त कयो। कुरान तो फरमा नबी ऐं नबी जा सहाबी ॼाणी वाणी केवलनि ते बि ज़ुल्म न कंदा आहिनि। पोइ तव्हां इहो कीअं था तसवुर करे सघो त नबी जे सहाबा ॼाणी वाणी नबी जे घराणे सां ज़ुल्म कयो। जो अॼु 1428 साल खां बाद ही मलंग चवंदो थो अचे त नबी जे सहाबा नबी जे घराणे सां ज़ुल्म कयो, बाग़े फिदक ते कब्ज़ो करे विया। 7 खजनि मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ मके ऐं मदीने में बंगला ठाराया। कहिड़ो बंगलो हज़रत अबू बकर सिद्दीक़ ठारायो, इन जे करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे जॾहिं ख़बर पई
त अम्मा फातिमा बाग जो मुतालबो करे रही आ त अबू बकर सिद्दीक पाण आयो अम्मा फातिमा वटि। अम्मा फातिमा अबू बकर सिद्दीक जे दर ते न आई। अम्मा फातिमा को तव्हां ई असांजे माइन वांगुरु कान हुई जो ज़मीन जे बारे जे लाइ टके जे सतनि खजनि जे लाइ कोरट ते पई केस करे। ये तव्हां ई असां जूं माइरूं आहिनि, ये तव्हां ई असां जूं वधियूं ऐं भेनरूं आहिनि जेके ज़मीन जे टुकड़े जे लाइ बि कोरटुनि ते पंध कंदियूं आहिनि। हूअ त नबी साईं जी प्यारी न्याणी हसनैन करीमैन जी अम्मा अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहज़ादी जंहिं आख़िरी वक़्त में हज़रत अली साईं खे वसीयत कई, अली जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो जनाज़ो राति जो खणिजां। अली मुंहिंजे जनाज़े सां बत्ती बि साण न हुजे। अली मुंहिंजे जनाज़े जी चौबाज़ खजनि जूं छड़ई हुजिजां। मतां का धारे मर्द जी मुंहिंजे जनाज़े ते नज़र पए ऐं सिर्फ़ इहे चए त मोहम्मद जी न्याणी फातिमा जो हेतिरो कद हुयो, मां इहो बि बर्दाश्त नथी करे सघां। एक दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे फरमायो, ॿुधायो दुनिया में भले में भली औरत कहिड़ी आहे? सहाबा ख़ामोश हुया। हज़रत अली साईं यकदम उथियो, घर आयो, अम्मा फातिमा खे चई, ओ हुसैन जी अम्मा, तूं ॿुधा त दुनिया में भली औरत कहिड़ी आहे? तुंहिंजे बाबे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुवाल कयो आहे। अम्मा फातिमा हज़रत अली साईं खे फरमायो, अली मुझे नज़रुनि में भली दुनिया में औरत आहे जो न उन जी का गैर मर्द ते नज़र पवे, न गैर मर्द जी उन ते नज़र पवे। इहा दुनिया में भली औरत आहे। हज़रत अली साईं भॼंदो आयो, साईं जन खे अर्ज़ु कई, साईं तव्हांजी न्याणी फातिमा हुसैन जी अम्मा जो ही जवाब आहे त दुनिया में भली औरत आहे जो न उन जी का गैर मर्द ते नज़र पवे, न गैर मर्द जी उन ते नज़र पवे। नबी साईं मुस्कुराए करे हज़रत अली साईं खे भाकुर पाए करे फरमायो, फातिमा तु बुज़अतुम मिन्नी, वाक़ई फातिमा मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो आहे। अली मुंहिंजी बि राय इहा आहे त दुनिया में भली औरत आहे जो न उन जी नज़र का गैर मर्द ते पए, न गैर मर्द जी नज़र उन ते पवे। इहा भली औरत इलाही जे करे क़ुरान मजीद में अल्लाह साईं नबी साईं जे बीबिन सगोरन अज़वाज मुतहरात असांजे अमरिन खे फरमायो, वक़रन फी बुयूतिकुन, ओ मुंहिंजे सुहिणे नबी जूं घरवारियूं तव्हां घरनि में वेही रहो। वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, जीअं जहालत जे ज़माने में औरतूं हार सिंगार करे, औरतूं बेपर्दा थी करे ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं। हार सिंगार में हिक ॿिए सां मुक़ाबिला कंदियूं हुयूं, लटनि ऐं कपिड़नि में हिक ॿिए सां मुक़ाबिला कंदियूं हुयूं, जूतियुनि में हिक ॿिए सां मुक़ाबिला कंदियूं हुयूं। अल्लाह से फरमायो, वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियतिल ऊला, ये जहालत जे ज़माने में जीअं औरतूं हार सिंगार में हिक ॿिए सां मुक़ाबिलो करे बेपर्दा थी करे ॿाहिरि निकिरंदियूं, ईअं तव्हां न निकिरो, छो त तव्हां पूरी दुनिया जे औरतुनि जूं उस्तादियाणियूं आहियो। जीअं तव्हांजे मुर्स मोहम्मद जो मक़ाम पूरी दुनिया जे मर्दनि में आला, तीअं मोहम्मद जे बीबिन जो मक़ाम भी पूरी दुनिया जे औरतुनि में आला। जो के दौर में मुक़ाबिला थियनि था, अख़बार में तव्हां पढ़ंदा हूंदा जो फलाणी जाइ ते नारियुनि जो हुस्न में मुक़ाबिलो थियो आहे, लटनि कपिड़नि में मुक़ाबिलो, हार सिंगार में मुक़ाबिलो, कुंवारनि जे सिंगार में मुक़ाबिलो, ये जहालत जे ज़माने में मुक़ाबिला थींदा हुआ। उन्हनि जाहिलनि वारियूं रस्मूं अॼु असां मुस्लमाननि में बि मौजूदु। औरतूं बि शादी थींदी, ख़ुशीअ जो मौक़ो थींदो, ईद जो ॾींहुं थींदो त पोइ अची मुक़ाबिला कंदियूं लटनि में हिक ॿिए सां मुक़ाबिला, हार सिंगार में हिक ॿिए सां मुक़ाबिला, जूतियुनि पाइण में हिक ॿिए सां मुक़ाबिला। ये जहालत जे ज़माने में मुक़ाबिला थींदा हुआ। अॼोके दौर में बि असां जूं मुस्लमान औरतूं साॻा मुक़ाबिला थियूं कनि। तंहिंजे करे त मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो, जंहिं माईअ खे घुमण जो शौक़ु हुजे
हर शादीअ में पहुचण जो शौक़ु हुजेसि हुनखे चोसि त तोखे घुमण जी इजाज़त आहे पर संभरण जी इजाज़त न। घुमण भली वञ पर संभर न, छो त उहो वञे ई लटा ॾेखारण जे लाइ थी, उहो वञे ई जुती ॾेखारण जे लाइ थी, उहो वञे ई पंहिंजो हार सिंगारो मेकअप ॾेखारण जे लाइ थी। तंहिंजे करे मौलाना अशरफ अली थानी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेकॾहिं शौक़ अथसि त चओसि त वञो भली पर संभरो न, इंशाअल्लाह कॾहिं बि कान ईंदी। मुक़ाबला कंदा। का शादी थींदी त सुबुह जो वॻो जुदा, शाम जो वॻो जुदा। ज़ुल्म वरी अहिड़ो थी वियो आहे जो शादी थींदी, ख़ुशीअ जो मौक़ो थींदो त विझण वारा बि अचे पहुचंदा। पोइ मौली ईसा साहब फरमाईंदो आहे हू मायूं एॾियूं ॾिंगियूं जो घोट खां बि 500 रुपया वठी करे पोइ कुंवार जो मुंहुं ॾेखारींदियूं आहिनि, पर हू विढे वारो हरामी मुफ़्त में मुंहुं ॾिसींदो वञे। विढे वारो मुफ़्त में मुंहुं ॾिसींदो। चङा भला असांजा दीनदार नेक निमाज़ी मुवहिद माण्हू शादी थींदी, ख़ुशीअ जो मौक़ो थींदो, पोइ विझण वारा अची घर में ईंदा। पोइ असांजूं अॼूं असांजूं भेनरूं मुस्लमाननि जूं औरतूं बि हार सिंगार करे अचे उन्हनि जे साम्हूं बीहंदियूं, पोइ तस्वीरूं कढंदियूं। हू बि पहिरें नंबर जा माण्हू आहिनि। तस्वीरूं कढी करे हाली त ईंदा, लाड़काणे चवंदा उतां वञी साफ़ करे खणी ईंदासीं। पोइ हुते पहिरें नंबर ते हिकिड़ी केसट पाण वटि रखंदा। पोइ सभिनीनि खे ॾेखारींदा फलाणे ॻोठ जूं मायूं ही अथव, हीअ फलाणे जी ज़ाल, हीअ फलाणे जी धीउ अथव, हीअ फलाणे जी न्याणी अथव, हीअ फलाणे जी माउ अथव। वरी असांजा मुस्लमान हुआ घोट वारी केसट, विधे वारी तस्वीर वारी केसट अची ताक में हलाईंदासीं। सभु धारिया मर्द मिट माइट दोस्त बाब वार केसट ॾिसंदा। पोइ चवंदा इहा फलाणे जी अथई, इहा फलाणे जी अथई। हैफ़ हुजे असां मुस्लमाननि जी गैरत ते। हिन को ॿुॾी मरिजे हा त हो भलो। ओ हिकिड़े बुज़ुर्ग चयो मरतु अलल मुरुअति वहिय तबकी, मुंहिंजो गैरत ऐं शराफ़त वटों गुज़र थियो। पोइ वीचारी गैरत ऐं शराफ़त रोए पई। मां चयोमांसि छो थी रोई? त उन गैरत ऐं शराफ़त रोई करे जवाबु ॾिनो मां रोआं इन ई ॾुख में थी जो हिंदुनि बागड़ियुनि भीलनि कोलिन ऐं वाङनि ठकुरनि जे घर में त मूंखे पनाह नथी मिले, पर मुस्लमाननि जे घर में बि गैरत खे पनाह नथी मिले। बेपर्दगी आम थी वई। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वला युबदीन ज़ीनतहुन, अल्लाह से फरमायो औरतूं पंहिंजी सूंह ज़ाहिर न कनि। ज़ीनत छा खे चइबो आहे? सूंह। ऐं सूंह अल्लाह सॼी चेहरे में रखी आहे। हथनि में सूंह न आहे, पेरनि में सूंह न आहे। अल्लाह से सॼी सूंह चेहरे में रखी आहे। फरमाई वला युबदीन ज़ीनतहुन, औरत पंहिंजो चेहरो ज़ाहिर न करे। हिकिड़ो पर्दो औरत खे पीउ खां बि करिणो आहे, हिकिड़ो पर्दो औरत खे भाउ खां भाटे ऐं भाणेजे खां बि करिणो आहे। कुरान तो फरमा बल यज़रिबन बिखुमुरिहिन अला जुयूबिहिन, अल्लाह से फरमायो औरत खे पंहिंजे पीउ जे आॾो, औरत खे पंहिंजे भाउ भाटे ऐं भाणेजे जे आॾो मथे उघाड़े करण जी इजाज़त न आहे, सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे। ओ मुंहिंजी अती मुंहिंजी भेण, जॾहिं तोखे पीउ जे आॾो मथे उघाड़े करण जी इजाज़त न आहे, जॾहिं तोखे भाउ जे आॾो मथे उघाड़े करण जी इजाज़त न आहे, जॾहिं तोखे भाटे ऐं भाणेजी जे आॾो सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे, त पोइ धारियल मर्दनि जे आॾो मथो उघाड़ो करे तोखे नाच करण जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? इन इजाज़त मिली वई। जॾहिं औरत अकेली बैतुल्लाह नथी वञी सघे हज ऐं उमिरे जे लाइ, भाउ खां सवा भाटे ऐं भाणे जे मुड़ुस ऐं अबे खां सवा अकेली बैतुल्लाह नथी वञी सघे, ओ मुंहिंजी अधी मुंहिंजी भेण, जॾहिं तूं जुमे जे ॾींहुं जुमे जी नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में तोखे अचण जी इजाज़त न आहे। उलमा खां पुछी ॾिसो, हदीस में चए थो औरत मस्जिद खां भलो अथसि त घर में नमाज़ पढ़े। मस्जिद में बि तॾहिं जॾहिं पर्दे जो इंतज़ाम हुजे, पर्दे जो इंतज़ाम मस्जिद में आहे, इन जे बावजूदि औरत घर में नमाज़ पढ़े त मस्जिद खां वधीक घर में सवाब मिलंदुसि। घर में बि अङण खां वधीक सवाब विरांडे में मिलंदुसि, विरांडे खां वधीक सवाब अंदरि कोठीअ में दरियूं ऐं दरवाज़ा बंदि करे उते जेकॾहिं औरत नमाज़ पढ़ंदी त उते सभ खां वधीक सवाब मिलंदुसि।
हाणे जो मौज़ू हिकिड़ो हिकिड़ा कन में अची ॻाल्हियूं कनि पिया, चिठियूं लिखनि, मौज़ू ई मटाए। त औरत खे वधीक सवाबु इहो, जॾहिं ईद जे ॾींहुं ईदगाह में औरत ईद नमाज़ पढ़ण जे लाइ नथी अची सघे त पोइ बुज़ुर्गनि जी दरगाहुनि ते, क़ब्रिस्ताननि ते, बाज़ारनि में अकेले सिर औरत खे वञण जी कहिड़े मौलवीअ इजाज़त ॾिनी आहे? इजाज़त मिली आहे? जॾहिं औरत घर में वॾे आवाज़ सां क़ुर मजीद नथी पढ़ी सघे, घर में वॾे आवाज़ सां ज़िक्र नथी करे सघे, जॾहिं औरत घर में चार दीवारी जे अंदरि वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ण जी उनखे इजाज़त न आहे, उलमा खां पुछी ॾिसो, जेका औरत घर में वॾे आवाज़ सां सुर में क़ुर मजीद जी तिलावत थी करे, वॾे आवाज़ सां ज़िक्र थी करे, नबी साईं जे मथां दुरूद थी पढ़े, ऐं उन माईअ जो आवाज़ ॿाहिरि घिटी में धारे मर्द जे कन ते आवाज़ पहुतो त